जी नाज़रीन में ख़ास ब्यूरो टाइम आज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हर साल जीअं हिन साल बि सिंध टीवी नेटवर्क पारां 4 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कया, उन हवाले सां मिरपुखास ज़िले में बि तयारियूं ज़ोर शोर सां शुरू आहिनि। अहिड़ी तरह मिरपुखास जी सिंध यूनिवर्सिटी कैंपस खां करे हितां स्कूल कॉलेज या जेके बि ॿिया इदारा आहिनि ऐं उनखां अलावा सिंधी माण्हू या जेके नौजवान पारां तयारियूं त शुरू करे छॾियूं। वरी अहिड़ी तरह असांजी सिंध जी मशहूरु फ़नकार आहे ख़ुशबू लगारी, उन खां अलावा भगत भूरालाल पारां बि जेको आहे जी सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदो आहे त सिंध टीवी सां गॾु सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदा आहिनि। उन हवाले सां अॼु असां अगरि फ़नकार ख़ुशबू लगारी असांजे स्टूडियो में महिमान आहे ऐं इन खां अलावा भगत भूरालाल भिटशाही उहो बि असां स्टूडियो में महिमान आहे। इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हर साल जीअं हिन साल बि जेको आहे ख़ुशबू कीअं पिया ॾिसो डिसंबर ते सिंध टीवी पारां जेको सकाफ़त जो ऐलान कयो आहे, तयारियूं बि ज़ोर शोर सां शुरू आहिनि, कीअं पिया महसूसु करियो वरी इहो ॾियारो अचे पियो? बिल्कुलु, पहिरीं ॻाल्हि त सिंध टीवी वारनि खे जस्ती ॾियां जेको हर साल सकाफ़ती ॾियारो तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाइनि था। ऐं सच पुछो त हीअ हिकिड़ी असांजी क़ौमी ऐं सकाफ़ती ईद आहे ऐं हिन ईद ते ॾाढी हिकिड़ी माना दिलि इलाही ख़ुशि हूंदो आहे। ऐं असांजा जेके बि समय लखनि जी तादाद में जेके बि सिंधी भाइर हुजनि, चाहे वॾा हुजनि चाहे नंढड़ा ॿार हुजनि, सभिनी खे पंहिंजी सकाफ़ती लिबास में ॾिसंदा आहियूं त दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे ऐं ॾाढो सुठो। कहिड़ो गीत ॿुधाइणु चाहींदो पर हींअर सकाफ़त जे हवाले सां सकाफ़ती गीत के तव्हां नवां पेश कया हूंदा? जुमन दरबदर जा बोल आहिनि, वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो। वठी हर हर जनम मिलबो, इहो जुमन दरबदर हींअर ताज़ो जेको आहे सिंध जो जेको आशिक़ हो विछड़ी वियो। भूरा तव्हां कीअं पिया ॾिसो जेको सकाफ़ती ॾियारा जो ऐलान थींदा आहिनि ऐं तव्हां उन टाइम ते असीं ॾिसूं था हर झर झंग ॻोठनि में सरगर्म नज़र ईंदा आहियो, कीअं पिया ॾिसो हिन ॾियारे खे? साईं ॾियारो त हाणे ज़बरदस्त ॾियारो साईं, इहो बसि इहो साईं सिंधियुनि जी माना इहो त हिकिड़ो ॾियारी कानूड़ा जेको मल्हायूं था उन्हनि खां असांखे वॾो शौक़ु इन पंहिंजो कल्चर डे इंतज़ार हूंदो आहे तव्हांखे माना हिन ॾियारे जो। तव्हां भला हिन ॾियारे जे हवाले सां असांजे सिंधी माण्हुनि लाइ असांजे लाइ सकाफ़त जा जेका विसरी असांजी ख़तमु थी वई उन लाइ कहिड़ो गीत पेश कंदव? आहे माना फ़नकार असांजो माना फ़क़ीर उनजी आहे हिकिड़ी शाइरी, असां सिंध जा सिपाही, असां सिंध जा सिपाही आहियूं सिंधी भोरा भाई, असां सिंध जा सिपाही आहियूं सिंधी भोरा भाई, जेको सिंध जे ॾियारे खे छॾींदासीं खाई, असां सिंध जा सिपाही आहियूं सिंधी भोरा भाई, असां सिंध जा सिपाही आहियूं सिंधी भोरा भाई, जेको सिंध जे ॾियारे खे छॾींदासीं खाई, असां सिंध जा सिपाही आहियूं सिंधी भोरा भाई, असां सिंध जा सिपाही आहियूं सिंधी भोरा भाई, जेके सिंध जे ॾियारे खे छॾींदासीं खाई, असां सिंध जा सिपाही। हींअर कीअं पिया ॾिसो असांजी जेका सिंध जी सकाफ़त आहे ऐं माण्हू तयारियूं तव्हां कीअं पिया ॾिसो? तयारी साईं ज़ोर शोर सां आहे, तमामु माना ज़बरदस्त ॿारहाड़ियुनि में हेॾा वॾा असांजे ॻोठनि में भई सभु ॿुधाइनि पिया बाबा असीं ॾियारे ते हलंदासीं मिरपुखास ऐं सिंध टीवी सां भई ईद मल्हाईंदासीं। ख़ुशबू की भला हिन वक़्तु जेके ताज़ो यूनिवर्सिटी जे अंदरि प्रोग्राम कयोसीं उन में सभिनी खां पहिरीं उन्हनि जो चवण ते सकाफ़ती ॾियारे जो ऐलान थींदो आहे त असांखे माना इंतज़ारु हूंदो आहे। तव्हां कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु? तव्हां बि ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि, कराची में वॾियूं तक़रीबूं थींदियूं आहिनि, हिते ई मिरपुखास में हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे। बिल्कुलु, तयारियूं त इलाही ज़ोर शोर सां आहिनि, यकीननि सभु ॾिसनि पिया। ऐं छो जो हीअ असांजी हिकिड़ी ईद जीअं असांखे हुन ईद जो इंतज़ारु हूंदो आहे न, ईअं ई असांखे पंहिंजी हिन सकाफ़ती ईद जो इंतज़ारु हूंदो आहे। त उन हिसाब सां नवां नवां जेके गज आहिनि पंहिंजूं ऐं अजरकूं आहिनि, टोपियूं आहिनि, माण्हू पंहिंजूं ड्रेसूं ठाराईंदा आहिनि ऑर्डर ते।
ऐं सच पुछो त सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण सां असांखे इहो बि फ़ाइदो थियो आहे, छो जो असांजे जेके गज हुया या अजरक इहे तमामु घटि थी ख़तमु थी वियूं, इहे शयूं ख़तमु थियूं। इन सां गॾु भला सभु नयूं शयूं थियूं आहिनि, वरी उहे साॻियूं शयूं अची वियूं आहिनि, उन्हनि खे हथी हिकिड़ी हथी मिली आहे। इन सां गॾु वरी तव्हां वरी कहिड़ा नवां गीत पेश कया ॾिसूं था? हर साल अक्सर फ़नकारनि खे असीं ॾिसंदा आहियूं त उन्हनि वटि उहो पुराणा गीत, तव्हां भला हींअर ताज़ो जेको आहे हींअर सकाफ़त जे हवाले सां कहिड़ा गीत पेश कया आहिनि? बिल्कुलु असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त जेतिरो थी सघे असां नयूं नयूं शयूं आणूं ऐं नवां नवां कलाम आणियूं, त इनशाअल्लाह हिन सकाफ़ती ॾियारे ते तव्हांखे असांजा खोड़ सारा नवां गीत तव्हांखे ॿुधण लाइ मिलंदा। सुफ़ियानो कलाम आहे बाबा जो लिखियल, उहो तव्हांखे मुझो इश्क आहे इंसानियत सां मुझो प्यारे आहे, मुझो इश्क आहे इंसानियत सां मुझो प्यारे आहे। मूंखे अमर खपे तो धरतीअ ते, मूंखे अमर खपे तो धरतीअ ते, मुझो शौक़ नाहे को सासत सां मुझो इश्क आहे, मुझो इश्क आहे इंसानियत सां मुझो प्यारे आहे, मुझो इश्क आहे इंसानियत सां मुझो प्यारे आहे। मूंखे अमर खपे तो धरतीअ ते, मूंखे अमर खपे तो धरतीअ ते, मुझो शौक़ नाहे को सासत सां मुझो इश्क आहे, मुझो इश्क आहे इंसानियत सां मुझो प्यारे आहे, मुझो इश्क आहे इंसानियत सां मुझो प्यारे आहे। ॾिसो ज़बरदस्त साईं, ख़ुशबू लगारी जो ही ज़बरदस्त। कलाम, वरी इन सां गॾु तव्हां वेठा आहियो, तव्हां बि सीनियर आहियो ऐं भिटशा ते माना वॾियूं तव्हांजूं वायूं ऐं वरी तव्हांजा कोक स्टूडियो में ज़बरदस्त साईं, माना बेड़े गीत फ़क़ीर जी की पिया बेड़े। ॾिसो हिन वक़्तु वरी तव्हां कहिड़ो असांखे माना जी ख़ुशबू ॿुधायो, त उन खां अलावा तव्हां वटि वरी कहिड़ी अहिड़ी नई शइ आहे जेको हींअर ताज़ो वरी नए सर जेको आहे सिंध टीवी पारां जेको 4 डिसंबर जो ऐलान कयो आहे, उन हिसाब सां असांजे नाज़रीन खे ख़बर पए त वाक़ई असांजा सिंध जा फ़नकार बि एतिरी तयारी करे रहिया आहिनि जेके स्टूडेंट शागिर्द या ॿिया उस्ताद तयारु करे रहिया आहिनि। ऐं लतीफ़ सरकार जी वाई ॿुधायां थो जो कि रात दियारू में अल्लाह, रात दियारू में हो, रात दियारू में, रात दियारू में अल्लाह, रात दियारू में, रात दियारू में, मोके संदीता, मोके संदीता, मोका भूला का पड़ी माँ, मोका भूला का पड़ी, जोगी दाढ़ीदा, सामी दाढ़ीदा, मोका भूला का पड़ी माँ, मोका भूला का। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। की पियो ॾिसी बुरालाल, हिन वक़्तु जेके तव्हां गीत उन खां अलावा वायूं ॻायूं आहिनि, केतिरे अरसे खां तव्हांजो हिन फ़न जी दुनिया सां वास्तो आहे? साईं ऐं माना बचपन खां मुंहिंजो वालिद साहब ॻाईंदा हुआ। या तव्हांजी ॻाल्हि जारी रखंदासीं, नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हा बुराद जी, तव्हां ॻाल्हि पई कई त केतिरे अरसे खां ऐं केतिरो टाइम तव्हांखे थियो आहे हिन फ़न जी दुनिया में? ऐं बचपन खां वठी ऐं वालिद साहब माना ॻाईंदा हुआ भॼन तंबूर ते, ऐं बि भॼन तंबूर ते ॻाईंदुसि। ऐं पोइ हिन में काठी जो यकतारो ठाहे पुराणी हिकिड़ी जॻहियूं हूंदी हुयूं चमरे बुरगड़ी में, उते माना वाणिया जेको कोटगुलाम शहर में। हा जी हा, कोटगुलाम में चमरो बुरगड़ी। हा, पोइ हुते माना हिन जे मथां चढ़ी ॻाईंदा हुआसीं वायूं भॼन। अच्छा, शौक़ु हूंदो? हा, एतिरो इश्क हूंदो साईं हा। तंबूरे ते। घणो टाइम थियो तव्हांखे, घणा साल थी विया? मूंखे अंदाज़े में 35-40 साल थी विया हूंदा। सही। हींअर कहिड़ो गानो तव्हांजो, कहिड़ो गीत जेको मशहूरु आहे जंहिंसां पूरी दुनिया में तव्हांजो नालो थियो हुजे? साईं इहे त लतीफ़ जी वायूं आहिनि पंहिंजी। कहिड़ी अहिड़ी वाई आहे जेका तव्हां ॻाई हुजे, वाक़ई सॼी दुनिया में मशहूरु थियो हुजे ऐं उन में वाक़ई माण्हुनि खे हर कंहिंखे ख़बर आहे त वाक़ई भगत भूरालाल भिटशाई जो जेको नालो आहे उन वाक़ई इहा वाई ॻाई आहे
जैसा लतीफ़ सां त संद सॼी मोहबत कंदा रहो। अल्लाह तेरी शान दियो आयल पारो तो अजर मुखे याद दियो आयल पारो तो अजर मुखे याद दियो बंधन पारो बंधन पारो चले तो अल्लाह मिया पीछे मांगतियो आयल पारो तो अजर मुखे याद दियो अजर मुखे याद दियो अल्लाह तेरी शान दियो आयल पारो तो अजर मुखे याद दियो हर वक्त तेरे पुनः तो हर वक्त तेरे पुनः अल्लाह मिया लखने मांगलियो आयल पारो तो अजर मुखे याद दियो अजर मुखे याद दियो अल्लाह ने तेरी शान दियो आयल पारो तो अजर मुखे याद दियो वाह 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 ज़बरदस्त। खुशबू की बि ॾिसो भगत भूरेलाल जी जेका वाई ऐं तव्हां भला कीअं फ़न में आहियो हिन फ़न जी दुनिया में आहियो वरी जल्दी माना थोरे ई अरसे जे अंदरि तव्हां हिकिड़ो एॾो वॾो नालो कमायो जेको ॿियनि मुल्कनि ताईं बि दुबई हुजे या ॿियनि इलाइक़नि में असीं तव्हांजा प्रोग्राम ॾिसूं था ऐं माण्हू असांखे उते ई पाण फ़ोन करे पुछंदा खुशबू लगारी तव्हांजे इलाइक़े जी आहे ऐं कहिड़ा कीअं पिया बसि मालिक जा करम आहिनि न त सच पुछो त असीं त कुझु बि न आहियूं बसि हिकिड़ो शौक़ु हो मूंखे नंढे हूंदे खां ई घर में पंहिंजे मूं गुनगुनाइण ऐं हिकिड़ो घर में शाइराणो माहौल हुयो बाबा साईं पाण शाइरी कंदा आहिनि त हिकिड़ो माहौल अहिड़ो घर में जुड़ियल हुयो त बाबा खे शाइरी कंदे ॾिसंदी हुयसि माना यूसुफ लगारी शाइरी खे ॾिसी तोखे शौक़ु थियो जी बाबा खे ॾिसी मूंखे बि शौक़ु थियो बाबा पंहिंजे में लिखंदो हो त वरी गुनगुनाए उनखे लिखंदो त उन बाबा खे ॾिसी ॾिसी पोइ मूंखे बि शौक़ु थियो आऊं बि पोइ पंहिंजे मुंहुं ईअं ई गुनगुनाईंदी हुअसि त हिकु ॾींहुं बाबा मुंहिंजो आवाज़ु ॿुधो मूंखे सॾु कयईं त चए पुठि हेॾां अची वियो तो पे गुनगुनायो त पहिरीं त आऊं डिॼी वियमि त मूं चयो अलाए मथां बाबा दड़का ॾे हा त ॿारहाड़ी जो माहौल हिकिड़ो हुयो सो पोइ जॾहिं बाबा मुंहिंजो आवाज़ु ॿुधो त मूंखे चयईं तुंहिंजो आवाज़ु त इलाही सुठो आहे तोखे जेकॾहिं पुटु शौक़ु हुजे त तूं बिल्कुलु जेकॾहिं ॻाइणु चाहीं त मूं चयो बिल्कुलु बाबा मूंखे नंढे हूंदे खां इलाही शौक़ु आहे पर कॾहिं चई न सघियमि इहा ॻाल्हि पोइ बसि ईअं ई आहिस्ता आहिस्ता कीअं तव्हांखे जी शादियुनि में वेंदा आहियो जेंट्स हूंदा आहिनि राति जो ॿारहाड़ियुनि जूं शादियूं हूंदियूं आहिनि किथे फायरिंग हूंदी आहे किथे छा हूंदो आहे कहिड़े नमूने तव्हांखे उते छा महसूसु थींदो आहे त ज़ाहिर आहे तव्हांखे का अहिड़ी सेफ्टी त कोन हूंदी आहे वधि में तव्हां 3 खां 4 माण्हू ऐं जेके नौजवान स्टेजनि ते अची वेंदा आहिनि उन महिल कहिड़ियूं मुश्किलातूं थींदियूं आहिनि बिल्कुलु पहिरीं ॻाल्हि त असां दावतूं उहे खणंदा आहियूं जेके एतमाद भरवसे वारियूं हुजनि पहिरीं अॻियनि सां ॻाल्हाईंदा आहियूं त भई एतमाद भरवसो वठी गारंटी वठी पोइ वेंदा आहियूं छो जो ईअं आम हर शादी में ईअं कोन वेंदा आहियूं हा ईअं तव्हांखे धाड़ेलनि बि फ़ोन कया हुआ हा उहो बसि फ़ोन कई हुई पर असां हुन दावत ते विया कोन हुयासीं बहरहाल एतमाद वठी पोइ वेंदा आहियूं असीं दावत ते हिन वक़्तु भला तव्हांजो कहिड़ो गीत अहिड़ो आहे जेको ताज़ो जेको गीत हुजे ऐं उहो असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधायो बिल्कुलु सूफ़ियाणो कलाम आहे उहो तव्हांखे ॿुधायां थी
वाह ज़बरदस्त ज़बरदस्त बुरा ही ख़ुशबू जा जेके इन कलाम ऐं उन खां अलावा जीअं ख़ुशबू चए थी त असीं वेंदा आहियूं प्रोग्रामनि में असांखे वाक़ई वॾी ॾुखियाई थींदी आहे ऐं उन्हनि प्रोग्राम में वेंदा आहियूं जेके एतमादार माण्हू आहिनि तव्हां भला जेंट्स में वेंदा आहियो तव्हां सां कहिड़ा प्रोग्राम थींदा जीअं लेडीज़ में वेंदा आहियो ख़ासि तौर ते वरी तंबूरा वंबूरा वरी हथ जे अंदरि बाक़ाइदे तव्हांजो माना हिकिड़ो सम्झ त वेस सॼो इहो ई कीअं हिकिड़ा महसूसु कंदा आहिनि ख़ासि तौर ते औरतूं जेके लेडीज़ में असां फ़क़ीर माण्हू वेंदा आहियूं बसि माना ॻाईंदा आहियूं ऐं प्यारु कंदा आहिनि सभु साईं घोर वधीक भला जेंट्स ॾींदा आहिनि या लेडीज़ ॾींदियूं आहिनि मर्द लेडीज़ बि ॾींदियूं आहिनि मर्द बि ॾींदा आहिनि साईं शौक़ु हूंदो आहे औरतुनि खे हूंदो आहे अक्सर भाड़े किराए में काबू हूंदा आहिनि अक्सर औरतुनि जो इहो हूंदो आहे त भई असीं पाण ई ॻायूं था असांखे ज़रूरत कहिड़ी आहे साईं हिकिड़ो चकर पंहिंजे ॿाराड़ी जे अंदरि इहो थिए थो त भई औरतूं पाण हिकिड़ो टोलो ठाहे गीत शादियूं हुजनि या ॿियो कहिड़ा प्रोग्राम गॾिजी गीत जी हा साईं ॻाईंदा आहियूं बिल्कुलु हिन में ॾाढो प्यारु ॾींदा आहिनि ऐं हिकिड़ो चकर असांखे ईअं थियो त माना असां वियासीं काज़ी साहिब दरगाह ते ॻाइण लाइ उते जाम भुरगड़ियो मूं चइबो आहे पाण वेझो आहे त 2 किलोमीटर आहे पाण मोटरसाइकिल मूंखे न बाबा कार में हलंदा मूं चयो बाबा छॾ पाण फ़क़ीर माण्हू उते पैसा मिलनि न मूंखे आउं थो कार करियां जेको वॼाइण वारनि जो ख़र्चो सॼो आउं थो करियां हलूं था पोइ हिकिड़ी कार कई मेघवारनि जी बि कार वठी वियासीं दावत ते उते दरगाह ते उते वियासीं घोर पई माना जहिड़ो को माना 3000 खां उहो 3000 त मंगराड़ खणी विया फ़क़ीर जेको उमरकोट खां घुरायल हुओ हाणे गाॾी जो किरायो 1500 रुपया केरु भरे माना उन किराए में ॿधा पिया हा बसि किराए में हाणे जाम ठही मूंखे चई हाणे ॻाल्हि ॿुध भॻत हल हाणे मुंहिंजो यकतारो ॿियो थेलो सॼो कार में पियो आहे ऐं मुंहिंजो कार वारो भरे वेठो पाण हितां त पंधु हलूं साईं उहो यकतारो माना छॾे कार में कार वारा खे छॾे असां पंधु आयासीं ॻोठ माना भाड़ो न वठजे करे किथे 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 इहो थिए थो हिन वक़्तु तव्हां कहिड़ो तव्हांजो अहिड़ो को मशहूरु भाई या तव्हांजो कहिड़ो मशहूरु गीत आहे जेको असांखे हींअर ॿुधाईंदो हींअर सकाफ़ती ॾियारी जे हवाले सां जी हा तूं डिजाए के कशा में राण वारनि खे सलाम मुल्क जे मारुनि मिठन आई मुल्क जे मारुनि मिठन आई धन धनारनि खे सलाम तूं डिजाए के कशा में राण वारनि खे सलाम तूं डिजाए के कशा में राण वारनि खे सलाम वेस मुंहिंजे देश जो आहे सदा सुहिणो लिबास वेस मुंहिंजे देश जो आहे सदा सुहिणो लिबास भर्त तां तिन तां भरल तूं सतारनि खे सलाम भर्त तां तिन ते भरल तूं सतारनि खे सलाम तूं डिजाए के कशा तूं डिजाए के कशा में राण वारनि खे सलाम मुल्क जे मारुनि मिठन ऐं धन धनारनि खे सलाम मुल्क जे मारुनि मिठन ऐं धन धनारनि खे सलाम शाम जो चौरनि मथां वापसि वरनि था जे बलर शाम जो चौरनि मथां वापसि वरनि था जे बलर कृतवारनि धन कतारनि खे सलाम कृतवारनि धन कतारनि खे सलाम मुल्क जे मारुनि मिठन ऐं मुल्क जे मारुनि मिठन ऐं धन धनारनि खे सलाम तूं डिजाए के कशा में राण वारनि खे सलाम तूं डिजाए के कशा में राण वारनि खे सलाम वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त जी नाज़रीन भगत भूरालाल ऐं खुशबू लगारी जो तव्हां फ़न ॿुधो हूंदो ऐं वठूं था नंढी साई खां पोइ असीं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं
जेॾासीं नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। खुशबू की पिया ॾिसो भगत भोरेलाल जो वायूं, वरी हुनजा गीत, वरी तव्हांजा गीत, वरी ताज़ो हींअर 4 तारीख़ ते जेको सकाफ़ती ॾींहुं अचे पियो, सॼी सिंध में तयारियूं, मगर मूंखे लॻे थो मिरपु ख़ासि मां तयारियूं ज़ोर शोर सां हींअर खां शुरू थियूं आहिनि। कहिड़ो गीत हाणे वरी कहिड़ो मिरपु ख़ासि अॻिते हूंदो आहे न, उहो बि तव्हांजे करे हूंदो आहे, तव्हांजे भगत जे जी स्टेज अची सजाईंदा आहियो। हिन वक़्तु कहिड़ो गीत आहे तव्हां वटि जेको सिंध धरती जो कलाम आहे ऐं बाबा जो लिखियलु आहे? हींअर नओं ई कलाम लिखियल वाला सभु बाबा जा छो ॿिया कंहिंजा कोन था ॻायो? ॿियनि जा बि ॻाईंदा आहियूं बिल्कुलु। सिंध धरती जो कलाम आहे उहो तव्हां असी लाड़ थर जा जमाला था गायूं, असी लाड़ थर जा जमाला था गायूं, बिकाई कलंदर जा जमाला था गायूं, असी लाड़ थर जा जमाला था गायूं, असी लाड़ थर जा जमाला था गायूं, बिकाई कलंदर जा जमाला था गायूं, असी लाड़ थर जा असांजी धरती सॼी सोन सारी, 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 मंथर की झर जा जमाला था गायूं, मंथर की झर जा जमाला था गायूं, बिकाई कलंदर जा जमाला था गायूं, उस लाड़ थर जा। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे कोई अहिड़ो कलाम हुजे जेको तव्हां ॿिन्ही गॾिजी माना कोई अहिड़ो ज़ाहिरा भिटशा ते तव्हां वञो था, भोरोलाल बि वञे थो, ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हांजो टकराव बि थींदो हूंदो, ऐं कहिड़ो अहिड़ो को गीत आहे जेको तव्हां ॿई ॼणा गॾु हिकिड़े सुर में मिलाए करे ॻायो, जे ख़बर पए त वाक़ई सिंध जी सकाफ़त हिकु आहे ऐं असीं फ़नकार बि सभई कयूं। बिल्कुलु बिल्कुलु सुफ़ियानो कलाम उहो तव्हांखे ॿुधायो था। असीं सूफ़ी आहियूं माण्हू, असीं सिंधी आहियूं माण्हू, ऐं अमान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, असीं सूफ़ी आहियूं माण्हू, असीं सिंधी आहियूं माण्हू, ऐं अमान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, असांजो दीन मज़हब आहे इंसान सां बने, असांजो दीन मज़हब आहे इंसान सां बने, असीं सचल जहिड़ो सूफ़ी, असीं सचल जहिड़ो सूफ़ी, सचो इंसान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, असीं सूफ़ी आहियूं माण्हू, असीं सिंधी आहियूं माण्हू, ऐं अमान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं, न की ढेरा न की जंगू, न की शैतान काटायूं। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। बुरा कहिड़ी हाणे का अहिड़ी वाई, को अहिड़ो गीत, को अहिड़ो कलाम, या का अहिड़ी धमाल जेका तव्हांजी माना उहो मशहूरु हुजे, या कोक ते तव्हां जेको ॻायो, तव्हां सां गॾु हिकु लेडीज़ फनकार बि गॾु हुई कोक स्टूडियो में, तव्हां ॻायो? लतीफ़ सुरकाई जी तव्हांखे लतीफ़ जो हिंगला जी ॿुधाइनि, जोगिन सामी जी उहो तव्हांखे ॿुधायो।
जोगी जोगेंद्र संगी ए मुझो मोयो बनन का मन आयन मामू तो आगे चिंता मामू तो जोगी रंगता जलियो मूरता जल अल्लाह मिया रात में की रहना है आयन मामू तो जोगी रंगता जोगी जोगी में कहा संगी ए मुझो मोरा बनन का मन है आयन मामू तो आगे चिंता है जन मामू तो जोगी रंगता दाजन मोरू हसन में अल्लाह मिया वाला बिछन का बंदा आयन मामू तो आगे चिंता जोगी जोगी का संगी ए मुझो मोया बनन का मन है आयन मामू तो आगे चिंता है जन मामू तो जोगी रंगता वाह 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 इहो त भगत भूरालाल भिटसाई कुछ मुकी बि ॿुधाए वायूं जेके शाल ते बिठाइजो पायूं जेको तक़रीबन हर माण्हू हितां खां वेंदो आहे भिटसा ते हिन जो वायूं ख़ासि तौर ॿुधण लाइ तव्हांखे को भला अहिड़ो सिराइकी या को अहिड़ो जेको मारवाड़ी को अहिड़ो गीत आहे? जी जी बिल्कुलु सराइकी बि आहे तव्हांखे हिकिड़ो मारवाड़ी कलाम ॿुधायां इश्क भुलण न चावे यार ते नचना पैंदा सामने होवे यार ते नचना पैंदा ओ सामने होवे यार ते नचना पैंदा इश्क भुलण न चावे यार ते नचना पैंदा सामने होवे यार ते नचना पैंदा ओ सामने होवे यार ते नचना पैंदा अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह ओ अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह ऐसे खड़के धुक्कड़ बजे सस्ता होवे चूल्हा खावन फकीर रज रज खावन राजी होवे भुल्ला ओ राजी होवे भुल्ला ओ राजी होवे भुल्ला ऐसे खड़के धुक्कड़ बजे सस्ता होवे चूल्हा खावन फकीर रज रज खावन राजी होवे भुल्ला ओ राजी होवे भुल्ला जब मिल जावे दीदार से नचना पैदा सामने होवे यार ते नचना पैदा सामने होवे यार ते नचना पैदा
ज़बरदस्त ज़बरदस्त। प्रोग्राम जो वक्त ख़त्म पियो थिए, खुशबू कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो, कीअं माण्हू तयारु करे अचनि, कहिड़े नमूने पाण वटि हिते अचनि स्टेज ते, त वरी हिते माण्हुनि जो वेलकम थिए, ईद वारो ॾींहुं करे मल्हाइनि? इंशाल्लाह सभु गॾु हूंदासीं हिते मीरपुर ख़ास में प्रेस क्लब ते, त तव्हां सभु बि अचिजो ज़रूरु इंशाल्लाह। ऐं मैसेज बसि असीं पाण मैसेज वठण जहिड़ा आहियूं, पर इहो ई आहे त शाल जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। महिरबानी। बुरा तव्हां छा चवणु चाहींदव त माण्हू कहिड़े नमूने माण्हुनि खे मैसेज कंदो त स्टेज ते अचनि, उन ॾींहुं पाण सभु ईद वारो ॾींहुं करे मल्हायूं? जी साईं, सभिनि खे चवंदासीं, माना सभु ॻोठ वारा ॿिया सभु ॿुधाईंदासीं सभु सिंध वासियुनि खे अचो मीरपुर ख़ास में, ऐं सभु गॾिजी माना ईद मल्हाईंदासीं साईं। जी महिरबानी। जी नाज़रीन, फ़नकारा खुशबू लगारी, भगत भूरालाल जी तव्हां कुझु वायूं कुझु गीत ॿुधा, तयारियूं जेके ज़ोर शोर सां शुरू आहिनि। असां हमेशह जी सिंध टीवी सां गॾु मल्हाईंदा आहियूं। अहिड़े नमूने मीरपुर ख़ासि प्रेस क्लब ते जेका मरकज़ी कैंप लॻंदी, उन ते असीं जेके बि सभु फ़नकार आहियूं या जेके हितां जा जेके नौजवान सभु गॾु थींदा, उन ईद ॾियारे खे असीं ईद जीअं करे मल्हाईंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।